महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। जागण जो कयो सायो, वारी जावा, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 24 परिक्रमा जो महात्म। राजा पृथु श्री नारद मुनिअ खां ऐं सोनिक आदि ऋषि श्री सूत जी महाराज खां पुछण लगा त हे स्वामी, तव्हां सभिनी शास्त्रनि जे ॼाणण वारा ऐं वेद विद्या जा पूर्ण ज्ञाता आहियो। हाणे कृपा करे ॿुधायो त परिक्रमा करण करे कहिड़ो पुण्य थींदो आहे। हे दयालु, कृपा करे सभिनी देवताउनि जे परिक्रमा जो महात्म ॿुधायो। राजा पृथुअ जी इहा वेनती ॿुधी महर्षि नारद जन चवण लगा त हे राजन, मां तोखे देवताउनि जे परिक्रमा जो महात्म ॿुधायां थो, तूं ध्यानु ॾेई ॿुध। सिज देवता खे 7, अग्नि देवता खे 7, श्री शंकर भगवान खे 1, श्री गणेश भगवान खे 3, श्री विष्णु भगवान खे 4 ऐं पितरनि खे 5 परिक्रमाऊं ॾियणु घुर्जनि। इन रीत करण सां जीव जा सभई धर्म कर्म सिद्ध थींदा आहिनि। इन बाबति मां तोखे हिकु कथा ॿुधायां थो। हिकु भेरे देवराज इंद्र गुरु बृहस्पतिअ खां पुछण लॻो त हे स्वामी, कृपा करे ॿुधायो त जॾहिं ब्रह्मा जो कल्प पूरो थींदो आहे तॾहिं सृष्टि कीअं थी रहे, असां देवताऊं कीअं था रहूं ऐं असांजा कर्म कहिड़ा थियनि था। गुरु बृहस्पति जन चवण लॻा त हे इंद्र, मां उन वक़्त जी वार्ता चवण लाइ समर्थ न आहियां। हिन वक़्त ताईं ब्रह्मा जे हिकु ॾींहं में 6 मनू गुज़री विया आहिनि। बाक़ी वधीक ॼाण तुंहिंजे राज में हिकिड़ो सुधर्मा नाले ब्राह्मण रहंदो आहे, उन वटां हिन ॻाल्हि जो पतो पवंदो। एतिरो चई सभई देवता गॾिजी सुधर्मा ब्राह्मण वटि आया। सुधर्मा उन्हनि खे आयल ॾिसी उथी सभिनि जो यथायोग सत्कार करे उन्हनि जी पूजा कई। देवेंद्र सुधर्मा ब्राह्मण जो ऐश्वर्य ऐं तेज ॾिसी अजब में पइजी वियो ऐं उनखां पुछण लॻो त हे धर्मज्ञ, तुंहिंजो ऐश्वर्य ऐं तेज असां खां बि वधीक आहे। तो अहिड़ो कहिड़ो यज्ञ, तपस्या या दान कयो आहे जंहिं करे तव्हां हिन ओज ते पहुता आहियो, ऐं ब्रह्मा जे कल्प खां अॻु जो अहवाल तव्हां कीअं ॼाणंदा आहियो, कृपा करे ॿुधायो। सुधर्मा ब्राह्मण चवण लॻो त जॾहिं 1000 भेरा 4 युग गुज़रंदा आहिनि तॾहिं श्री ब्रह्मा जो हिकु ॾींहुं थींदो आहे। उन हिकु ॾींहं में 14 इंद्र ऐं 14 मनू ऐं ॿिया देवता थींदा आहिनि। जॾहिं मां श्री विष्णु लोक में रहंदो हुउसि तॾहिं मां केतिरा ई ब्रह्मा मटिजंदे ॾिठा। हे देवेंद्र, हाणे मां सुर्ग में गुज़ारियां थो। मां जेके सुकृत जा कम कया आहिनि से तव्हांखे ॿुधायां थो।
हिकिड़े जन्म में मां बाज पखी थियुसि, धरतीअ ते लामारा ॾेई गंदो मांस खाईंदो हुयुसि। हिकिड़े ॾींहुं मां भॻवान विष्णुअ जे मंदर जी भित ते वेठो हुयुसि त हिकिड़े मारीअ मूंखे गुलेल हणी घायल करे छॾियो, जंहिं करे मां मंदर जे अंदरि वञी किरियुसि। एतिरे में हिकिड़ो कुतो मूंखे वात में पकड़े ॿियनि कुतनि जे भव खां मंदर जे चौधारी मूंखे फेरा ॾियारणु लॻो। ॿिया कुता उन जे पुठियां पिया, जंहिं करे श्री विष्णु भॻवान जे मंदर खे सभिनी जी परिक्रमा अची वई। इन पुण्य करे भॻवान असां सभिनी ते राज़ी थियो ऐं असां सभिनी खे परम पद ॾेई मुक्तिअ जो अधिकारी बणायाई। मां विष्णु लोक में वञी वासो कयो। हे देवेंद्र, असां त अणॼाणाईअ में परिक्रमा कई, पर जेके मनुष्य सिक श्रद्धा सां श्री भॻवान जे मंदर जी परिक्रमा कंदा हूंदा, उन्हनि खे त अनंत फल मिलंदो हूंदो। सुधर्मा ब्राह्मण जे वातां परिक्रमा जो एतिरो महात्म ॿुधी राजा इंद्र तमामु घणो प्रसन्न थियो ऐं उन ॾींहं खां वठी श्री भॻवान जे मंदर जे चौधारी परिक्रमा ॾियण जो नियम शुरू कयाई। महर्षि नारद जन चवण लॻा त हे राजा पृथु, परिक्रमा करण जो वॾो महात्म आहे। कतीअ महीने जे शुक्ल पक्ष जी नवमी तिथीअ ॾींहुं परिक्रमा करण करे मनुष्य जा सभई पाप खिन में भस्म थी वञनि था। जेको हिन नवमीअ ॾींहुं मथुरा में वञी श्री बिहारी जीअ जो दर्शन ऐं मंदर जी परिक्रमा करे थो, उन्हीअ जे करोड़नि जन्मनि जा पाप कटिजनि था। जेको मनुष्य मथुरापुरीअ में न वञी सघे त उनखे पंहिंजे नगर में कंहिं विष्णुअ मंदर, गौशाला या देव स्थान जे चौधारी परिक्रमा करणु घुर्जे। हिन परिक्रमा खां भी वधीक फल तुलसीअ ऐं श्री शालिग्राम भॻवान जी परिक्रमा करण जो आहे। हिन कारकत महीने जी शुक्ल पक्ष जी नवमीअ ॾींहुं सुबुह सवेल उथी सनानु करे 8 अखरो मंत्र ओम नमो नारायणाय या 12 अखरो मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय जो उच्चारण करे जेसीं सिज देवता उभरे तेसीं नगर जी परिक्रमा करे। सिज देवता जे उभरण खां पोइ नगर जी परिक्रमा न कजे। उन जे बदिरां श्री विष्णु भॻवान जे मंदर जी या श्री तुलसी माता ऐं श्री शालिग्राम भॻवान जी परिक्रमा कजे। तंहिंखां पोइ ब्राह्मणनि खे भोजन खाराए यथा योग उन्हनि खे वस्त्र ॾखिणा ॾे। जेको मनुष्य हिन अध्याय खे प्रीतीअ सां ॿुधे या ॿियनि खे पढ़ी ॿुधाए थो, तंहिंजा सभई मनोरथ सिद्ध थियनि था ऐं अंत में मुक्तिअ खे पाए थो। हिते श्री पदम पुराणे कारकत महात्म नाले 24 अध्याय पूरो थियो। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो। घंट घड़ियाला तुरियूं तू तारा, जागाइण लाइ वजन नंगारा। घंट घड़ियाला तुरियूं तू तारा, जागाइण लाइ वजन नंगारा। जागी राम रिझायो, जागी राम रिझायो, वारी जावा बलिहारी जावा, वारी जावा बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो।
पाण भी जागो बियन जागायो, कथा बुधण में सुरती लगायो, पाण भी जागो बियन जागायो, कथा बुधण में सुरती लगायो, निंद्र जो भूत भजायो, हाँ निंद्र जो भूत भजायो, वारी जावा बलिहारी जावा, महीनो कतीय जो आयो आयो, महीनो कतीय जो विरत कतीय जो रखो रखायो, दया धर्म पुण्य कयो करायो, विरत कतीय जो रखो रखायो, दया धर्म पुण्य कयो करायो, दर्शन गुरुअ जो पायो, हाँ दर्शन गुरुअ जो पायो, वारी जावा बलिहारी जावा, महीनो कतीय जो आयो आयो, महीनो कतीय जो कहे तेऊं कम कूड़ा छड़ियो, कहे तेऊं कम कूड़ा छड़ियो, गुर गोविंद सां मन खे गडियो, सफलो जन्म बणायो, हाँ सफलो जन्म बणायो, वारी जावा बलिहारी जावा, महीनो कतीय जो आयो आयो, जागण जो कयो सायो, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा बलिहारी जावा, बोलो कारकत भगवान की जय, श्याम सुंदर भगवान की ओम जय कारकत भगवान, स्वामी जय कारकत भगवान, जेको तुहिंजो विरत रखे थो, जेको तुहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जय कारकत भगवान, महीनो सजो जो सुबह सवेर थो, उथी करे स्नान। स्वामी उथी करे स्नान,
तन मन जा दुख दूर थियन सब, तन मन जा दुख दूर थियन सब, पाए दया जो दान। स्वामी जयकार करत भगवान। नाम दान साथही वने थो, बिगड़ल भाग महान। स्वामी बिगड़ल भाग महान। सिक श्रद्धा सा कथा बुधे जो, सिक श्रद्धा सा कथा बुधे जो, पाए सो आत्म ज्ञान। स्वामी जयकार करत भगवान। शिव शंकर ऐं पार्वती जो, पुत्रवाही बलवान। स्वामी पुत्रवाही बलवान। नास कयो हो तारिकासुर खे, नास कयो हो तारिकासुर खे, पंहिंजो वधायो शान। स्वामी जयकार करत भगवान। ऋषि मुनि ऐं देव सभेई, धारिन तुंहिंजो ध्यान। स्वामी धारिन तुंहिंजो ध्यान। तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था, तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था, कन तुंहिंजो गुणगान। स्वामी जयकार करत भगवान। जल में वासो देव करे सब, कन तुंहिंजो सन्मान। स्वामी कन तुंहिंजो सन्मान। महीनो सजो भगतन लाइ ॼण थी, महीनो सजो भगतन लाइ ॼण थी, जग में पारस समान। स्वामी जयकार करत भगवान। सुबह शाम जो करे आरती, हथ जोड़े इंसान। स्वामी हथ जोड़े इंसान। उनते दाता पाण उदासी, उनते दाता पाण उदासी, महिर करे मेहरबान। स्वामी जयकार करत भगवान। ओम जयकार कत भगवान। स्वामी जयकार करत भगवान। जेको तुंहिंजो विरत रखे थो, जेको तुंहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जयकार करत भगवान। ओम जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय।